लोहन कोटन में तोड़े लिखे तॾहिं बि मौत न छॾींदो ईंदो बि टाइम ते मुद्दे मुक़रर ते यकीन भी आ मरणो भी आ पोइ छा थियो आहे असांखे जो पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक खे विसारियो आहे हे कलमे वारो छो थो ज़िना करे छो थो चोरियूं करे छो थो धारा हणे छो थो व्याज खाए हिन खां मौत विसरी वियो आहे क़बर विसरी वई आहे हिन जी क़यामत ते नज़र कान्हे हिन जी आख़िरत ते नज़र कान्हे जे हिन जी मरण ते नज़र हुजे ऐं आख़िरत ते नज़र हुजे शैतान हिन खे भुलाए छॾियो आहे तॾहिं तो कुधा कम कंदो अचे त जवानी थी जेकी करणो थी हाणे करे वठि पिछाड़ीअ में पोइ रब खे राज़ी कजांइ न न न न इहा ख़बर कान्हे त मौत अॼु अचे या सुभाणे अचे या कलाक में अचे या 5 मिंटनि में अचे ख़बर न पवंदो ओचितो मौत ईंदो न वायरलेस ईंदी न टेलीफोन ईंदी न का मोबाइल ते ॻाल्हाईंदई ख़बर न पवंदई ओचितो मौत ईंदी सम्झे बि थो मरणो बि आहे त उहो कर जेको आख़िरत में कमु अचई क़बर में कमु अचई जेको अल्लाह जे ज़ात जे आॾो अहिड़ो सुहिणो तुंहिंजो मौत थिए जो सुरखरू थी रब जे ज़ात जे आॾो बि अजायो वॾाई आहे अजायो सीट आहे अजायो आकड़ आहे ओ जे माल ते वॾाई कई थी इहो हिते पियो हूंदी हे ज़मीन हे ओताकूं हे बंगला हे कारियूं हे पेजारा हे पुट हे न्याणियूं हे महलात हे घरवारियूं अर्श वारो तो जे मां ये उधारा ॾिना तव्हां कुझु बि पंहिंजो न थी ओधर ते वॾाई न कर हे जेको सार थो खणे इहो बि पंहिंजो न थी या बि मुंहिंजी महिरबानी थी जो मां पंहिंजे फज़ल ऐं करम सां घुमाया मुंहिंजी मर्ज़ी आहे जेतिरो वक़्तु रहायां तुझे वस में रहणो आहे ई कोन ख़बर ई न पवंदी मथों मौत नबीअ ॾे पैगाम ईंदो त हीउ पैगाम तव्हां ॾे आयो आहे तव्हांखे दुनिया में वञणो आहे वो छा तव्हांजी मर्ज़ी आहे हे टाइम आहे नबीअ जवाब में चवंदा त जेका अल्लाह जी मर्ज़ी आहे असां उन रब जे मर्ज़ीअ ते राज़ी हुननि खां पुछा थींदी तो असां खां पुछा न थींदी ख़बर न पवंदी जग में आहे लारीअ में आहे बस में आहे ट्रक में आहे रेल में आहे खट ते आहे बिस्तरे ते आहे पलंग में पलंग ते आहे जहाज़ ते आहे ख़बर न पवंदई ओचितो मौत अची वेंदी पतो ई न पवंदी इन्हीअ जे करे फरमाए थो फयक़ूल रब लौला अख़रतनी इला अजलिन करीब जॾहिं मौत जा माण्हू था अचनि पोइ इलाज थो करे रब मूंखे मोहलत पर मोहलत न मिलंदी 70 साल उमिरि ॾिनी मां कुझु न कई न निमाज़ा पढ़ी न ज़िक्र कयई न रोज़ा रखई न नेकीअ जा कम कई हाणे कुझु बि न थींदी माण्हू मौत जा पुॼी विया थी इलाज कंदो पर मथों अर्श वारे जे तरफ़ों जो मिंट जी मोहलत बि न मिलंदी जॾहिं सम्झो बि था मरणो आहे पोइ छो थो ज़िनायूं करे कुधा कम छो थो व्याज खाए छो थो 4 रुपयनि 5 कान माण्हू मारींदो अचे मिसकीननि खे ईज़ाईंदो थो अचे उहो वक़्तु यादि कर कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत रब क़ुरान शरीफ़ में ॿुधाए छॾियो त हर नफ़्स खे मौत जो मज़ो चखणो आहे
नवाब आए, अमीर आए, मीर आए, पीर आए, वक्त जो वली आए, बादशाह आए, उहो वक्त याद कर। कुल्लु मन अलैहा फान व यबका वजह रब्बिकल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह से फरमाए सब ते फना ईंदी, कोई न रहंदो। या भी साह वारी शइ आहे त उनखे मौत जो मज़ो चखणो आहे। पीर काॾे आ, इमाम काॾे आ, नबी काॾे आ, आलम काॾे आ, आबिद काॾे आ, सालिह काॾे आ, अबो हो काॾे हो जेको कुलनि ते खणी बाज़ारियूं घुमाईंदो हो, अम्मा काॾे वई जेका गंद धोईंदी खीर पीआरींदी। अॼु मण मिटीअ जा मथां वियादनि कबर में पिया आहिनि, को पुछा करण वारो ई कोन्हे। हाणे इहा कबर सुरखरू इन्हनि जी तॾहिं थींदी समूरा चयो जेके अमल चङा करे आ, सालियनि अमलनि करण जे करे कबर बिश्त जो बाग बणिजी वेंदो। मां नथो चवां मुंहिंजे मिठे नाले वारे मिठड़े मोहम्मद करीम फरमायो आहे त नेकोकार जी कबर बिश्त जे बागनि मां बाग आहे, गुनाहगार जी कबर जहन्नम जे खॾनि मां खॾो आहे। ॾाढी कबर ॾुखी थींदी उन गुनाहगार जी, छो त कबर में नांग बि आहिनि, कबर में विछूं बि आहिनि, कबर में किवलियूं बि थी, माकोड़ा बि थी, कबर जी भीड़ बि थी। जो हीअं ॿई पासरनि में मिली वेंदियूं, हीअं मुंडरा मुंडनि में मिली वेंदा आहिनि। ॾाढी कबर ॾुखी थी। हा जी हीअ कबर खे कुशादो बणाइणो थी, कबर तुंहिंजी अख देख ताईं कुशादी थी वञे, कबर तुंहिंजीअ में पट जा बिस्तरा जन्नत जा लॻी मिलनि, कबर तुंहिंजीअ में दरी जन्नत जी लॻी मिलई, जाथो हवा पई लॻई। हा ईअं जे कबर पंहिंजीअ खे सुरखरू खणो चाहे थो त पोइ कबर तुंहिंजी बिश्त जो बाग तॾहिं बणबी हो जॾहिं रहमत हिदायत बरकत नूरानत वारे क़ुरान जे मर्ज़ीअ ते हलंदे, तॾहिं तुंहिंजी कबर थींदी बिश्त जो बाग। विसरी वियो आहे मौत, तॾहिं था कुधा कम कयूं, ख़बर यादि कान्हे। टे मंज़िला ॾुखे में ॾुखियूं थी, हिकु पहिरीं मंज़िल सकरात, ॿी मंज़िल कबर, टी मंज़िल पुलसरात। अल्लाह अकबर। हीअं जॾहिं सकरात लॻंदी, बच्चा मथां वेठा हूंदई, अल्लाह अकबर। अबा अबा पिया कंदई, मोहलत न मिलंदई। घरवारी अखियुनि मां पाणी पई वहाईंदी। अज़ीज़ करीब मिट माइट मथां बीठा हूंदई, डॉक्टर जी मथां चेक करण वारा जी मथां बि रहंदई। कुझु बि न थींदी, कंहिंजो वस बि न हलंदो। उहा महल यादि कर जॾहिं साह जी निड़घुट में पवंदो। अन करीब हाणे हर को चवंदो दुनिया मां लॾण वारो आहे, जान दुनिया मां लॾे वियो। चवंदो हर को कलमा पढ़ो, मन समक अची वञेसि। नबी साईं फरमायो उन्हीअ खे न चवंदा जो सकरात वारे खे, छो त सकरात जे बेकड़ में आमद न करे विझे। तव्हां वॾे आवाज़ सां कलमो पढ़ो, क़ुरान पढ़ो, मन समक अची वञे। कलमो पढ़ी दुनिया मां लॾींदो वञे त ईमान सां ख़ात्मो थी वञेसि, त कबर बिश्त जो बाग बणिजी वञेसि। उहा महल यादि कर। फलौला इज़ा बलगतिल हुल्कूम व अंतुम हीनइज़िन तंज़ुरून। उहा महल यादि कर। पोइ छो न मोटायो था जॾहिं पहुतो साफ़ निड़ीअ ते। हाणे मोटाए त पोइ ॾेखारे।